सामाइन तव्हां ॾिसी रहिया आहियो सोशल मीडिया सेंटर सिंध। टंडोबागो इनकम सपोर्ट सेंटर ते 2 ॾींहनि खां पहुतल डिप्टी डायरेक्टर बिशप डिवाइस होल्डरनि खे औरतुनि जी आयल किस्त वारी रक़म मां कटौती करण खां नाकेली विझी छॾी। डिवाइस होल्डरनि कटौती बंदि थी वञण ते नेटवर्क न हुअण जो बहानो बनाए परेशान करणु शुरू करे छॾियो आहे। सभई औरतुनि जी टंडोबागे वारे सेंटर ते पीउ लॻल आहे। जॾहिं सेंटर ते मौजूद बिशप जे डिप्टी डायरेक्टर सईद खान साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो कंहिं बि डिवाइस होल्डर खे का बि कटौती करण न ॾिबी। जंहिं बि डिवाइस होल्डर ख़िलाफ़ कटौती करण जो सबूत मिलियो त उन ख़िलाफ़ इस्लामाबाद जी मरकज़ी ऑफिस में शिकायत दर्ज करे मथसि FIR दाख़िल कराए केस ब्लैक लिस्ट कयो वेंदो। ॿिए तरफ़ इहो बि मालूम थियो आहे त डिवाइस होल्डरनि पारां डिप्टी डायरेक्टर बिशप ऐं साणुसि गॾु आयल बिशप जे अमले खे कटौती करण लाइ कयल कोशिशूं कामयाब न थी सघियूं आहिनि। जंहिं बैदि डिवाइस होल्डर बिशप पारां जायल टोकन मिस करे शाम जो वरी एजेंटनि मार्फत मोकिलियल औरतुनि खे किस्त वारी रक़म जारी कई वञे थी।